Ide Masamura, Ide Masamura, Ide Masamura, Kenala Samura, Kenala Samura. बेड़िए जो भरलपूर बेपार पुजायो, बेड़िए जो भरलपूर बेपार पुजायो, उठो सिंधु वगा वारिस सिंधु के बचायो, उठो सिंधु वगा वारिस सिंधु के बचायो। दरियान जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां पाकिस्तान जे वफ़ाक़ी पंजाब हुकूमत तरफ़ां सिंधु दरिया ते 6 नवनि केनालनि जी गहराइनी तामीर ख़िलाफ़ लंडन में पाकिस्तान हाई कमीशन आॾो ज़बरदस्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त अॻुवाणनि, इंसानी हक़नि जे कारकुननि, दानिशवरनि ऐं सियासी कारकुननि शिरकत कई। एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखूमल लोहाणू, डॉक्टर हिदायत भुट्टो, एमन ज़ोर, नौजवान शागिर्द अॻुवाण अब्दुल रज़ाक बुर्ड़ो, कामरान जतोई, कानूनदान फ़हमीदा खुश्क, डॉक्टर ख़दीजा महर, हबीबुल्लाह बलोच, बलोच नेशनल मूवमेंट जे अब्दुरऊफ़ लिगारी, हफ़ीज़ा वधियो, फ़हमीदा बलोच ऐं ॿियनि ख़िताब कंदे सिंधु दरिया ते थींदड़ साज़िशनि खे सख़्त लफ़्ज़नि में रद्द कयो। मुज़ाहिरीन तरफ़ां वफ़ाक़ी पंजाब हुकूमत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी पिणु कई वई। कारपोरेट फार्मिंग ज़मीननि ते कब्ज़ा, ज़मीननि ते कब्ज़ा, छॾे लालच लोभ, सुपी रासी सोभ, निंडूं कंदे न मिले। सो लतीफ़ साईं असांखे इलाही कुझु ॿुधायो वियो आहे। या जेको शायदि ॾींहं इहे ॾिसणा हुआ असांखे शायदि पाकिस्तान में हुजण जे करे हाणे आउं गुज़ारिश कंदुसि वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लोहाणी खे तूं स्टेज ते अचनि ऐं हिन मसइले ते ॻाल्हाइनि। सिंध जा साथियो, अॼु खां 5 करोड़ साल अॻु में, घणो 5 करोड़ साल अॻु में अची थन वांगियां पाणीअ जो वाकिरो हमालिया खां हलणु शुरू थियो। 5 करोड़ साल अॻु ऐं उहा आहे सिंधु नदी जेका हमालिया खां हली सिंध में समुंड ताईं पहुती। उन 5 करोड़ सालनि मां 4 करोड़ 99 लख 90 हज़ार साल, 4 करोड़ 99 लख 90 हज़ार साल उन सिंधु दरिया, उन सिंधु धरतीअ जी परवरिश कई ऐं जंहिं सबब जे करे सिंध में पहिरियां ज़िंदगीअ जा औजाण ज़ाहिर थिया 2000 साल अॻु में। ऐं 4 करोड़ 99 लख 95 हज़ार साल अॻु में इहो रुगो सिंधुअ जे करे मुमकिन थियो, ॿियो को बि सबबु कोन्हे जो सिंधुअ ते तहज़ीब जनम वरितो, सिविलाइज़ेशन जेके चऊं था। सिंधुअ उते जे माण्हुनि खे पाणी ॾिनो, अन्न ॾिनो, गुज़र सफ़र ॾिनो, ॿेला ॾिना, काठ ॾिना ऐं इहो मुमकिन थी सघियो जो मोहन जे दड़े जहिड़ो अज़ीम शान शहर जेको पंहिंजे दौर जो दुनिया जो वॾे में वॾो शहर आहे। ॿियूं सिविलाइज़ेशन्स आहिनि, there isn't we are not comparing with any other, पर तंहिं वक़्तु दुनिया जो वॾे में वॾो शहर मोहन जो दड़ो आहे। तव्हां शहर त ॾिसो, छा त शहर आहे। उहो सिंधुअ जे करे मुमकिन थी सघियो। इन्हनि हज़ारनि सालनि ताईं सिंध जे माण्हुनि खे जापो ॾिनो, गुज़र सफ़र ॾिनो, ज़िंदगी ॾिनी, शहर ॾिना, सिविलाइज़ेशन ॾिनी। इहो दरिया जेको 5 करोड़ सालनि खां वहंदो आयो आहे, उहो रुगो 75 सालनि में 75 सालनि में हुनजी हालत छा कई अथऊं? बेफोटू आहे।
हे फोटो आहे दरिया खान पुल ते सजावल छटे में पुल आहे सॼो जेको पेट आहे दरिया जो वारी आहे हिकिड़ो नंढड़ो पाणीअ जो दॿो आहे जेकॾहिं सॼी सिंध रुगो पंहिंजा लुड़क हारे त बि हिन खां लख दफ़ा वधीक पाणी थी सघे थो ॾिसो त सही मूंखे यादि आहे त जॾहिं पहिरीं पुल ठही सिजावल ऐं ठटे में असीं वेंदा हुआसीं त असीं ड्राइवर खे चवंदासीं गाॾी आस्ते हलाए छा त दरिया जी दहशत हुई ॿुधाए ख़बरचार कहिड़ी हाल आहे बचाए खां उछिगार निकिरी वई चाचा उहा सभु शयूं तबाह थी जेके तूं ॾिठियूं हड़ तबाह थी उमिरि जा तमामु वॾो ज़मीनदार अची ज़मीन चाचा सभु समुंड पाए वियो हाणे ॾाढो ॾुखियो ज़िंदगी गुज़ारिजे थी इहो जेका नदी जेका 5 करोड़ सालनि ताईं वहंदी आहे या 75 सालनि में नदियूं ऐं जेके हाणे कैनाल ही जेका सिंध में तव्हीं ॾिसो था न जेका गुरबत बुख बदहाली या का इहे कान्हे का सिंध जी जेका पैदाइश आहे ऑफिशियली उहा आहे 26,800 अरब रुपया 26,800 अरब रुपया उन 26,800 अरब रुपयनि मां घटि में घटि असांजो अंदाज़ो आहे 15,000 अरब रुपया ई खाई था ये असांजूं गैसूं पेट्रोल कोयला ये टैक्सिस हाणे त ग्रेनाइट कटिनि था पिया पोइ वरी ॻाल्हियुनि खे छॾे ॾींदा आहिनि इहे 15,000 अरब रुपया उन 15,000 अरब रुपयनि मां छा था कनि 400 अरब रुपया उन्हनि जे पंहिंजनि दलालनि में विराइनि था 100 खनि अरब रुपया असांखे पेनूं करे वीचारियूं न्याणियूं औरतूं उनखे 5,000 2,000 उहे ॾेई उन्हनि खे अहिड़े नमूने इन हालतुनि में जियूं था सिंध जेका इन करे न त मुंहिंजो वतन आहे मुंहिंजी माउ आहे उन करे थो चवां ऐं दावा सां चवां थो इन करे ऐं साइंसदान बि आहियां इन्वायरमेंटलिस्ट बि आहियां ऐं दावा सां थो चवां त सॼे बरसगीर जो ख़ुशहाल तरीन जेको हिसो आहे उहो सिंध आहे जेको कोयलो जेको आहे उहो $26 ट्रिलियन जो आहे $26 ट्रिलियन माना 26,000 अरब डॉलर मल्टीप्लाई कयो त पोइ त गैस निकिरे थी गैस कान्हे का खणा थो बाबा लाइन विछायो बिजली ठहे थी कोयले ते जो खणी वञूं माण्हू बुखनि मरनि त छा थींदो पोइ वरी असांखे मिसाल ॾींदा आहिनि चवंदा बाबा सिंधी माण्हुनि में लालच थी विया हीअं था कनि हूअं था कनि बाबा बुख बुछड़ो टोल दाना दीवाना करे माण्हुनि खे तव्हां बुख मारियो हे छा त माण्हू आहे ख़ुदा जो कसम तव्हां कॾहिं बि वञो कंहिं बि ॻोठ में वञो राति जे कंहिं फल में वञो तव्हांखे मानी मिलंदी भेण हिननि त बुख मारे छॾियो बच्चा मरनि था हे जेके माण्हू मरनि था ईअं था तव्हांजे ख़्याल में मरनि इहे बेमौत मरनि था इहे बीमारियुनि में जेके मरनि था बेमौत था मरनि बेमौत मारिया था वञनि हे असांखे मारणु चाहिनि था हीअ असांखे सही छो त पोइ चइजो न पहिरीं ज़मीन में पाणी उहो सभु शयूं खणनि था हीअ सभु जेको पाणीअ जी सूरत हाल आहे इहा ख़ुदि गैर क़ानूनी गैर इंसानी गैर इख़लाक़ी ऐं जेनोसाइड लाइ हीअ जेको थल कैनाल ठहियो उहो सभु ज़मीनूं सभु फ़ौजी खणी आहे यानी जेके असांजा सराइकी दोस्त आहिनि उहे चवनि था बाबा महिरबानी करे असांखे बचायो असांजा टपर सभु ज़मीनूं जेके खणंदा आहिनि आबादी सभु फ़ौजी खणी वेंदा हे ॾिसो इहो मूंखे हिकिड़ो मंसूर तूं ॾे हीअ आहे जेको सो कैनाल हे चोलिस्तान कैनाल जी हे ॾिसो 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 केरु पुठियां केरु थो करे केरु थो करे केरु कॉर्पोरेट फार्मिंग जो इहो ॾे मूंखे फराज़ ग्रीन इनिशिएटिव आहे केरु आर्मी फौजी
सवाल तो पैदा थिए त हरामज़ादा उहा सिंधु नदी सिंध ठाही सिंध असां हीउ जेको असांजी रगुनि में जेको खून हले थो उन में असांजे माउ जी जेका ठञ हुई उन में सिंधुअ जो पाणी हीउ जेको असांजो रगुनि में जेको खून हले थो उन में सिंधुअ जो पाणी सिंधु दरिया चवे थो त मूं तव्हांखे हज़ारनि सालनि ताईं जियापो ॾिनो आहे मूंखे इहे मरण ॾींदव छॾे ॾींदव ऐं सॼी सिंध जागी आहे ॿार बच्चो नंढो वॾो ॿोड़ो पको सभु जाॻो ॾाढी ॾुखी ॻाल्हि जेका इहो शहर आहे त उठ वोरी वेरी उठार वेरी वेरी चढ़म ॾेर चोथों वेरी चंड थियो जंहिं उलही कई अवेर पंजूं वेरो वेरी पहण थियो जंहिं ढकिया पुनूअ जा पेर वेरियुनि संदा वेर छुली छॾम छपरे को माण्हू तकलीफ़ में पंहिंजे वतन खे पंहिंजे महबूब खे पंहिंजे सार खे पंहिंजे जापे खे छॾींदो आचा न छॾींदासूं ज़िंदगी त अचणी वञी ही हिननि तय कयो आहे असांखे मारणो आहे ॿियो छा आहे छा ॿियो छा थींदो माण्हू मरनि था ही जेके डेली सिंध में माण्हू हेपाटाइटिस वग़ैरह सभई माण्हू मरनि था टीबी में मरनि था गुरबत जे करे मरनि था इन्हनि हालतूं पैदा कया दैट इज़ जेनोसाइड अकॉर्डिंग टू UN कन्वेंशन दैट इज़ जेनोसाइड हुननि तय कयो आहे त सिंध खे ख़तमु करिणो आहे सिंध ठही सिंधुअ मां सिंध खे ख़तमु कयो सिंध ख़तमु थी वेंदी सिंध ख़तमु थी सिंधी क़ौम ख़तमु थी तंहिंजे करे अचो त इहो वचन कयो ज़िंदगी जूं सभु ॻाल्हियूं ॿार आहिनि बच्चा आहिनि गुज़र सफ़र आहे सभु आहे पर जे वतन न रहियो उन्हनि खां पुछो जिन खे माउ न आहिनि उनखे पुछो त माउ थींदी चाहे वतन कीअं आहे माउ मरजलो आहे वतन असां वतन असां कंटिन्यू थी तंहिंजे करे वचन अचो त वचन कयूं न सिर्फ़ु इहो पर जेके अॻियां कैनाल ठाहे सिंध खे सुकायो आहे बंदि करणु खपे इहा का सवली ॻाल्हि न आहे वॾी जदोजहद जी ॻाल्हि आहे तव्हांजे खाने पाणी अॼु मुज़ाहिरो कयो सभु को पंहिंजो ॻोठ वेंदो पोइ वसे पोइ असांजी ॻाल्हि ॿुधी सिंध में लखा माण्हू निकिता लखा जेकी फैशिस्ट उहा ॻाल्हि इंसानी चङाई आर्ग्यूमेंट फिलोसॉफी का बि ॻाल्हि कोन सम्झाइनि तमामु वॾी जदोजहद आहे तमामु सहप सां बुर्दबारीअ सां ऐं यूनिटीअ सां जेका असां जदोजहद करणी पवंदी ॿियो को बि रस्तो हुजे तारीख़ में जीअण जो ॿियो को बि रस्तो असां लाइ कोन छॾियो आहे सो जेसिताईं जारी आहे जंग असांजी जारी आहे जेसी राति अंधारी आहे जंग असांजी जारी आहे तव्हां सभिनी दोस्तनि साथियुनि जो लख ऐं गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं ऐं हिन ॻाल्हि खे वरी वेहंदासूं पाण में सलाह मसलत कंदासूं त कीअं हिन शइ खे अञा बि वधाइजे अञा बि इफेक्टिव कजे ऐं अचो सूरनि वारियूं करियूं सूरनि सॼी पचार किनी थोरा किनी घणा मूं वटि लख हज़ार सो इहे जेके सूर आहिनि गॾिजी इन जो हल कढंदासूं ज़रूरु कढंदासूं वरी महिरबानी हाणे आउं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर हिदायत भुट्टो खे तूं स्टेज ते अचनि ऐं ॻाल्हाइनि महिरबानी वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां तव्हां सभिनि दोस्तनि जा लख थोरा ऐं महिरबानी जो ही असां सभिनी जो गॾियल हिकिड़ो इज्तिमाही मफ़ाद जो मसइलो आहे हीउ असांजे जापे जो मसइलो आहे हीउ तंज़ीमुनि नज़रियनि ऐं पंहिंजनि सोचुनि खां मथां मसइलो आहे हीउ वतन जो मसइलो आहे उन जे लाइ सभु वतन जा दोस्त सिंध जा सॼण सभु हिते गॾु थिया आहियो हेॾी सारे तकलीफ़ करे जेके आहिनि से तव्हां सभु आया आहियो ऐं हेॾो जेको आहे तव्हां शानदार प्रोग्राम कयो आहे अॼु जेको आहे सॼी सिंध जागी पई आहे अॼु सॼी सिंध जेका सां इन मसइले ते बेइंतहा जेको आहे सेंसिटाइज़ थी वई आहे ऐं कॾहिं बि जेको आहे सिंध ते कब्ज़ो सिंध ते
धाड़ो सिंधूअ ते धाड़ो सिंधू आहे त सिंध आहे जेकॾहिं सिंधू न आहे त सिंध बि तबाह थी वेंदी उन जे लाइ हीउ असां सभिनी जे जापे जो मसइलो आहे हीउ असांजे नज़रियनि खां असांजे सोचुनि खां मथां मसइलो आहे तंज़ीमुनि खां मथां मसइलो आहे हीउ धरती जो मसइलो आहे हीउ वतन जो मसइलो आहे उन जे लाइ सभु जेके आहिनि से गॾिजी हिकु थिया आहियूं ऐं सॼी सिंध जेका आहे सो इन मसइले ते शायदि ई को अहिड़ो शहर हुजे शायदि ई सिंध जी का अहिड़ी घिटी हुजे शायदि ई को सिंध जो अहिड़ो ॻोठु हुजे जंहिंमें एहतजाज न थियो हुजे अहिड़े तरीक़े सां सॼी दुनिया में जेके आहिनि से एहतजाज थिया आहिनि कल्ह वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां अमेरिका में एहतजाज थिया अॼु हिते लंडन में थिए थो न्यूयॉर्क में थिए थो टोरंटो में थिए थो ऐं 19 तारीख़ ते असां जेनीवा में बि जेको आहे सो भरपूर तरीक़े सां यूनाइटेड नेशन्स जे अॻियां एहतजाज कंदासूं ऐं उन्हनि इदारनि जे अॻियां बि जेको आहे सो इहो मसइलो रखंदासूं ऐं हीउ जेको मसइलो आहे हाणे इंटरनेशनल लेवल ते बि जेको आहे सो उभारजी चुको आहे कल्ह UNPO बि जेको आहे सो असांजी हिमायत में भरपूर क़िस्म जी जेकी असां स्टेटमेंट जारी कई आहे ऐं सिंध सां गॾु बीठा आहिनि त उहे इंटरनेशनल इदारा बि जेके आहिनि से सिंध सां गॾु बीठा आहिनि इहा तव्हां सभिनी दोस्तनि जी सभिनी सॼणनि जी सिंध जे साथियुनि जी गॾियल कोशिशि आहे तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि जो इन मसइले खे असां सिंध धरती खां वठी इंटरनेशनल इदारनि ताईं असां जेको आहे सो उजागर कयो आहे ऐं असां हिननि खे पाकिस्तानियुनि खे ऐं पाकिस्तानी एम्बेसी वारनि खे बि ॿुधाइण था चाहियूं त सिंधियुनि जो आवाज़ु ॿुधो सिंधियुनि जो आवाज़ु ॿुधो ही तव्हांखे चांस आहे जेकॾहिं तव्हां अॼु न ॿुधो त पोइ तव्हांखे शायदि वीज़ा वठी सिंध अचिणो पवे सो इहा जेकी असां सिंध जी ललकार सिंध जी दाह खे तव्हांखे सम्झणु खपे ऐं हीउ तव्हांखे वक़्तु आहे हीउ तव्हांखे टाइम आहे त तव्हां सिंध जो आवाज़ु ॿुधो ऐं इन क़िस्म जूं हरकतूं जेके आहिनि से बंदि कयो तव्हां डे 1 खां वठी असांजे वजूद जे ख़िलाफ़ु जेका असां तव्हां हिकमत अमलियूं इख़्तियार कयूं आहिनि तव्हां साज़िशूं कयूं आहिनि इहे साज़िशूं हाणे बंदि थियणु खपनि जेकॾहिं तव्हां इहे साज़िशूं बंदि न कयूं त सिंधियुनि जो तव्हां मूड ॾिसो था सिंधी जेके आहिनि से अॼु जेके आहिनि से हीअ एहतजाज कनि था पुरअमन एहतजाज कनि था शायदि सुभाणे पुरअमन न रही सघनि ऐं तव्हांखे जेको आहे सो उहो ई तव्हांजो असरु थिए जेको तव्हांजो असरु जेको आहे सो बांग्लादेश में थियो या जेको तव्हांजो असरु ॿियनि इलाइक़नि में थिए थो उहो ई असरु जेके आहिनि से तव्हांजो जेको आहे सिंधियुनि में सिंधी बि कनि त उन खां अवल तव्हां सुधरी वञो तव्हां पंहिंजूं साज़िशूं बंदि कयो तव्हां पंहिंजूं जेके आहिनि से सिंधियुनि खे ख़तमु करण जूं जेके आहिनि साज़िशूं बंदि कयो उन जे लाइ असां जेको आहे सो हीउ एहतजाज कयूं था सॼी दुनिया में एहतजाज थिए थो ऐं इहो एहतजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं जेको आहे सो तव्हां सिंधूअ ते जेके आहिनि से कैनाल ठाहिणु डेम ठाहिणु बंदि न कंदो जी केनाल समूरा नामंजूर केनाल समूरा नामंजूर सिंधु ते धारो नामंजूर पानी ते धारो नामंजूर पानी थी उन पानी के जेको आहे सो ॾींहों ॾींहुं सिंध जो पानी डाइवर्ट करे केनाल ठाहे उन मां ॿियूं जेके असां नंढा नंढा केनाल ठाहे सिंध खे सुकान था चाहिनि सिंध खे सिस्टमेटिकली जेको आहे सो ऑक्यूपाइड मक़बूज़ा कंट्री मक़बूज़ात करे छॾियो अथनि ग़ुलाम करे छॾियो अथनि पर ग़ुलाम जी जेका इंतिहा थींदी आहे उहा इहा आहे त तव्हां हुन खां पाणी खसो त हज़रत इमाम हुसैन जो 10 ॾींहं पाणी खसियो यज़ीद त असां हर साल जेको आहे मुहर्रम ते उन्हनि खे पीटींदा आहियूं हीअ असांजो दरिया आहे जेको 5000 साल पुराणो आहे उहा तहज़ीब आहे हज़ारनि सालनि जी असांजी सकाफ़त उन सां गॾियल आहे उन सां गॾु 7 करोड़ अवाम जे जीअण मरण जो वसीलो जेको आहे सो दरिया आहे उनखे तव्हां केनाल ठाही पाणी खे डाइवर्ट करे सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो कंट्रोल करणु था चयो हर तरह सां असां इहो कोन कंदासीं जेसि ताईं हिकिड़ो सिंधी हूंदो दुनिया जी कुंड कुछ में हूंदो उहो पंहिंजे दरिया जे लाइ आख़िरी साह जी घड़ी ताईं विहंदो ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे भाउरनि जा भेनरुनि जा जेके अॼु हिते आया आहिनि ऐं पाकिस्तान हाई कमीशन जे साम्हूं असां एहतजाज करण लाइ ऐं चवणु था चाहियूं त सिंधी माण्हू अॼु असां कैनेडा में एहतजाज कयो वर्ल्ड सिंधी कांग्रेस लॉस एंजलिस में कयो कैलिफोर्निया में कयो ह्यूस्टन में कयो असां एहतजाज कंदासीं लॉन्ग मार्च कंदासीं असांखे बुख हड़तालूं करणियूं पोइ असां उहो कंदासीं पर असां पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजे दरिया जे लाइ जंग जारी आहे
झेड़ो आहे त झेड़ो आहे पाणी खाते झेड़ो आहे हाणे आउं गुज़ारिश कंदसि नंढड़ी नंढड़ी एमन खे हू हिते आई आहे ऐं अची चको आहे सो तकलीफ़ करे एमन जाॻिया आहियूं जाॻिया आहियूं तूं चोर असीं जाॻिया आहियूं जाॻिया आहियूं तूं चोर असीं भाॻिया आहियूं जाॻिया आहियूं जाॻिया आहियूं तूं चोर असीं भाॻिया आहियूं Assalamualaikum everyone. We stand here in front of the Pakistani High Commission today to fight for the river Indus, to fight for the mighty river Indus that is not just for the people of Sindh but also for the people of Pakistan. The fact that we all stand here today united is a proof of how important this issue is and how it has impacted the country, the river that has fed and been the source of life for many individuals in Pakistan and in Sindh. The fact that we have to stand here today, a day after 14th of March, which is the International River Day, is disappointing, but also it makes me proud that we stand here today united for the river that gave us life. But also I'm disappointed in the government of Pakistan, in the establishment of Pakistan that preaches about equality and democracy, yet takes away a right to the source of life, water. I know that we all here share the same feelings and the same approach to this issue. We stand here peacefully in front of the High Commission. We stand here united in front of the High Commission. And we stand here with this hope that they might do something about this issue that is not just started in the last year or the 5 years before that, but has been an ongoing issue since the colonialist and imperialist power that took power on Pakistan. I feel like the fact that it is important to raise these issues, and also I applaud every single one of you for taking your time out and standing here in front of the commission and raising your voice. Thank you. डैम समूरा ना मंजूर कैनाल समूरा ना मंजूर कैनाल समूरा ना मंजूर सिंधुअ ते धाड़ो ना मंजूर सिंधुअ ते धाड़ो ना मंजूर सिंधुअ ते धाड़ो ना मंजूर हाणे आउं गुज़ारिश कंदसि सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवान अदा रज़ाक बरड़ो खे तूं स्टेज ते अचनि ऐं इन्हनि केनालनि जे ख़िलाफ़ पंहिंजो मौक़िफ़ पेश कनि सूर्य मरी सोबल है दिल जा वहम मिसाल हण भाला विड़ भाकरे अॻियों डालम दा मथा तेग तरार मार त मदारो थी जिए सिंधु देश सिंध धरती ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे त सिंधी माण्हुनि सिंधी क़ौम दुश्मननि खे अहिड़ा त टोटा चॿाया आहिनि जो उन्हनि खे माउ जी थन में यादि अची वई आहे अॼु हिकु भेरो वरी दुश्मननि सुतल क़ौम सिंध खे ललकारियो आहे इंसान जे जियापे लाइ 3 अहम शयूं आहिनि हिकु पाणी ॿी बाहि टी हवा ऐं धरती सो असां खां पाणी ऐं धरती खसी वई आहे बाक़ी हवा ते गुज़ारो आहे ही सम्झनि था त हीअ हवा खाई जल्दी मरी वेंदा पर तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं बि सिंध ते ॾुखियो वक़्तु आहे त सिंधी क़ौम ज़ाहिरनि खे अहिड़ा त टोटा चॿाया आहिनि जो उन्हनि खे माउ जी थन बि यादि अची वई आहे साईं ज़ैन शाह 2023 में जॾहिं हिते लंडन आयो ऐं हिकिड़ी गैदरिंग में कचहरी थी त साईं ॿुधायो त सिंध जे जेके बि DC आहिनि उन्हनि खे मथां ऑर्डर थियो आहे त सिंध में जेका 1000 ऐं उन खां वधीक ख़ाली ज़मीन पई आहे उन्हनि जो रिकॉर्ड मोकिलियो साईं खे सिमेल उन्हनि ॾींहंनि में अची वई त को वॾो ममन मचण वारो आहे ऐं इन जदोजहद खे ॻोल्हींदे साईं निकिरी पियो 2024 में आउं जॾहिं सिंध वियुसि साईं ज़ैन शाह ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे दोस्तनि सां गॾिजी कारुंजर जॾहिं विकिणनि पिया त असीं कारुंजर ते वियासीं त साईं सां रस्ते में कचहरी थियूं त साईं इहा ॻाल्हि चिटे नमूने सां ॿुधाई त असांजे पाणी ते धाड़ो पियो लॻे ऐं उन लाइ असीं अनक़रीब का जदोजहद शुरू कंदासीं जेको बीठल
तलाउ में पहिरियों पत्थर साईं ज़ैन शाह सिंध यूनाइटेड पार्टी उछलायो, जंहिंखे पीपल पार्टी ऐं उन्हनि जे दलालनि आख़िरी ताईं कूड़ो सॾींदा रहिया। जॾहिं सॼी सिंध मैदान ते निकिती पोइ बि चवनि पिया त इहो कूड़ आहे, असां केनाल कोन खपाया आहिनि। आख़िरी उन्हनि पंहिंजो मुंहुं ज़मीन में हयो ऐं इहो वाज़े कयो त हा केनाल वञनि पिया ऐं असां हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदासीं। त मुंहिंजा दोस्तो ॿाहिरियो हिन वक़्तु पाकिस्तान जी इहा पोज़ीशन आहे जो सबको जेको माल जंहिंखे मिले थो उहो पाड़ना सोरे पियो। सिंधी में कहावत आहे त भागते हुए चोर की लंगोटी सही है। सो हिननि खे किथे बि का बि शइ ॿियनि सूबनि में न मिली सघी आहे। सिंध जा वेकाऊ ऐं गदार वॾेरा पीर मीर गॾु करे हिननि सोचियो त असां सिंध जी ज़मीन ऐं सिंध जे वसीलनि ऐं सिंध जे पाणी ते कब्ज़ो करे वठंदासीं, जेको असांखे फ्यूचर में कमु ईंदो। पर अॼु सिंध जे हिलाली ॿचनि करे ॾसियो आहे। गुज़िरियल ॾींहुं सिंधी क़ौम जा 50 लख माण्हू रोडनि ते हुया ऐं हिननि खे इहो ॿुधायो वियो त जेको तव्हां सिंध जो पाणी बंदि पिया कयो, इहो पाणी जो कतिरो बि ॾियण असीं तयारु न आहियूं। सो इहा जिदोजहद जारी रहंदी। असां सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे हर मसइले ते हर जॻह ते दुनिया जे कंहिं कोने में हुजे असीं गॾु आहियूं। जीए सिंध। महिरबानी आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि कामरान जतोई खे तूं अचनि ऐं जेको आहे पंहिंजो मौक़ुफ़ पेश कनि। कामरान जतोई। उते असां सॼी दुनिया अंदरि दरियाउनि जे आलमी ॾींहंनि ते मातम था कयूं ऐं इहो न सिर्फ़ु दरियाउनि जे आलमी ॾींहं ते मातम था कयूं, पर जिते दुनिया ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाईंदी आहे त असां उते बि मातम कंदा आहियूं। जिते दुनिया आज़ादियुनि जो ॾींहुं मल्हाईंदी आहे त असां उते बि मातम था कयूं। उन जो वाहिद सबबु इहो आहे त असां पंहिंजी मुआइशी, पंहिंजी समाजी ऐं पंहिंजी सियासी ख़ुदमुख़्तियारी फैसलाबाद, गुजरात ऐं लाहौर जे चौधरी हवाले करे छॾी आहे। मुंहिंजा महबूब हमवतनो, ऐं सॼी दुनिया में वेठल सिंधियुनि सां मुखातिब आहियां। जेकॾहिं तव्हां मूंखे हिननि कैमराउनि वसीले ॾिसो था पिया या मूंखे ॿुधो था पिया त ॿुधो, जेकॾहिं असीं दौलतमंद आहियूं ऐं असांजी दौलत असांजे वतन जी हिफ़ाज़त नथी करे सघे त अहिड़ी दौलत खाक बराबरि आहे। जेकॾहिं असीं ॾाह आहियूं, दानिश्वर आहियूं, शाइर आहियूं, अदीब आहियूं ऐं असांजी दानिश, असांजी ॾाहप, असांजो इल्मु असांजे वतन जी हिफ़ाज़त नथो करे सघे त अहिड़ो इल्मु, अहिड़ी ॾाहप, अहिड़ी दानिश ढोंग आहे, कूड़ आहे। ऐं जेकॾहिं असीं फ़ौजी आहियूं, सिपाही आहियूं, कंहिं फ़ौज में आहियूं, पुलिस में आहियूं, सिंध में आहियूं ऐं असांजी बंदूक ऐं उनजी गोली पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त में नथी हले त असां फ़ौजी न आहियूं, असां सिपाही न आहियूं, असां किराए जा कातिल आहियूं। मुंहिंजा महबूब दोस्तो, पंजाब सदीअ जे तज़ाद खे हींअर जंग जी हालत में खणी आई आहे। हींअर असां फ़ैसिलाइती वक़्त में आहियूं। हिन वक़्तु असां वटि असांजे साम्हूं 2 टोलियूं आहिनि, 2 रस्ता आहिनि, 2 झंडा आहिनि। हिकिड़ी टोली, हिकिड़ो रस्तो, हिकिड़ो झंडो उहो जेको असां सां नफ़रत करे थो, असांखे जाहिल चए थो, असांखे मज़लूम चए थो, असांखे ग़ुलाम चए थो, असांखे दुनिया तां ख़तमु करणु चाहे थो, असांखे मिटाइणु चाहे थो, असांजा रिसोर्सिस फुरणु चाहे थो, असांजो समुंड खसणु चाहे थो। ऐं ॿियो टोलो उहो, ॿियो रस्तो उहो, ॿियो झंडो उहो जेको असांजी ॻाल्हि करे थो, असांजी ख़ुशहाली जी ॻाल्हि करे थो, असांजे वतन जी हिफ़ाज़त जी ॻाल्हि करे थो। त हीउ वक़्तु आहे ऐं असां ते फितरी तौरु लाज़िम आहे त असां उन्हनि माण्हुनि सां गॾु बीहूं जेके असांजी ॻाल्हि करनि था, असांजे वतन जी ॻाल्हि करनि था, असांजी ख़ुशहाली जी ॻाल्हि करनि था ऐं असांजी आज़ादी जी ॻाल्हि करनि था। और अगर ये साथ में एम्बेसी में बैठे हुए लोग सुन रहे हैं तो मैं इनको पैगाम दे रहा हूँ कि आप इस दर्जी इकबाल के शाहीनों को समझाएं कि ये जो दरिया है, इट इज़ नॉट जस्ट फ्लो ऑफ द वाटर बट इट इज़ अवर सर्वाइवल। ये हम 7 करोड़ सिंधियों की जिंदगी है। हम समझ रहे हैं ये आप जो कैनाल बना रहे हैं, ये कैनाल नहीं, ये एक कब्र है और आपका इरादा है कि आप इस कब्र में 7 करोड़ सिंधियों को दफन करना चाहते हैं। और अगर आप अपनी इन हरकतों से बाज ना आए
तो सिंधी नौजवान आपके लिए ऐसा कर देगा जैसे आप आज बलोच नौजवान ने आपके लिए बुलान कर दिया है, खुशदार कर दिया है और गवादर कर दिया है। और अगर आप समझते हैं कि सिंध का मैंडेट जरदारी चोर उसके अब्बा हाकू जरदारी के पास है तो आप गलत समझ रहे हैं। आपने बंगाल में भी ऐसे समझा था कि बंगाल का मैंडेट चंद जो है वो बंगाली जमायती गुंडों के पास है। आपने वहां पे भी जूते खाए थे। फिर आपने बलूचिस्तान में समझा कि चंद सरदारों के पास बलूचिस्तान का मैंडेट है, आप वहां भी जूते खा रहे हो। और अगर आप ऐसा समझोगे कि सिंध का मैंडेट जरदारी के पास है तो आप खुदा की कसम खा रहा हूं आप सिंध में भी जूते खाएंगे। और आखिर में मैं आपको बताता चलूं कि जिसको तुम मिटाने की कोशिश करते हो ये खून है हमारा, कोई रंग नहीं, और रोज हमें कत्ल करते हो और कहते हो कि जंग नहीं। मेहरबानी। खातिर ओ जालिम तोसा ओ रहसन तोसा ओ कातिल तोसा ओ कातिल तोसा हाणे गुज़ारिश कंदुसि अॼु खटीजा पाण खे सभु अहिड़े सीअ में अहिड़े मौसम में सभु हिते सिंध जे करे, छो जो असांजो सिंध सभिनी जे लाइ हिकिड़ो कॉमन पॉइंट आहे। उनजे बका लाइ उनजे मसइलनि जे लाइ सभु हमेशह टाइम बाय टाइम गॾु थींदा रहिया आहियूं। सिंध ते जेके धाड़ा लॻंदा रहिया आहिनि हिन जी तारीख़ तमामु पुराणी आहे। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे टाइम बाय टाइम इहे धाड़ा, इहे ज़्यादतियूं, इहे महरूमियूं असांखे ॾिनियूं वयूं आहिनि। कॾहिं जेको आहे ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि, कॾहिं जज़ीरनि ते कब्ज़ा आहिनि, कॾहिं कारूं झर ते टुकाई थिए थी उन ते कब्ज़ो आहे, कॾहिं कंहिं सूरत में कॾहिं कंहिं सूरत में पूरो इंतिज़ाम आहे त सिंधी क़ौम खे थकाए करे इन हालत ते पुॼाइजे जो हो सिर्फ़ु हिकिड़े मतिलबु साह खणण लाइ या हिकिड़े वेले जी मानीअ लाइ पिया तड़पनि ऐं उनजे लाइ पिया स्ट्रगल कनि ताकी कंहिं ॿिए मसइले में उन्हनि जो ध्यानु ई न वञे। पर हाणे जेको मसइलो पाणीअ जो मसइलो थियो आहे इहो हिकिड़ो ॾिठो वञे त कंहिं बि क़ौम खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो आख़िरी धक आहे। नो वाटर नो लाइफ। मतिलबु पाणी अगरि हिन इहे कैनाल ठहिया, छो जो सिंधु दरिया में पाणी उअं ई बि कोन्हे। अगरि तव्हां कोटड़ीअ ताईं वञो उनखां बि अॻिते वञो त दरिया में सिर्फ़ु हिकिड़ी वारी थी उॾामे, मिटी थी उॾामे, पाणी उअं ई बि कोन्हे को। कराची जो सॼो पाणी इलाही किथां टैंकरनि मां थो अचे पियो, पाणी सिंध में उअं ई बि कोन्हे। ऐं जेको थोरो घणो बि आहे उन ते बि अगरि इहे कैनाल, इहो मूंखे पॉलिसी सम्झ में नथी अचे त हिकिड़ी सरसब्ज़ ज़मीन जिते इंसान रहनि था, उन्हनि जूं ज़रूरतूं आहिनि, उन्हनि जा घर घाट, उन्हनि जी ज़िंदगी हले थी उन पाणीअ सां, उन्हनि जी ज़िंदगियुनि खे ब्लॉक लॻाए उन्हनि जे पाणीअ खे खसे हिकिड़े रेगिस्तान खे आबाद करणु, इहा किथां जी अक़लमंदी आहे। सो इहो हिकिड़ो इशू अहिड़ो आहे जेको सिंधी क़ौम जे लाइ, सिंधी क़ौम जी बका जे लाइ आख़िरी धका। पाणी वियो, ज़िंदगी ख़तमु, असां हिकु हिकु बूंद जे लाइ पिया तरसंदासीं। असांजो को फ्यूचर कोन्हे, को मुस्तक़बिल कोन्हे। भले तव्हां केतिरियूं NGOs हलायो, स्कूल हलायो, हॉस्पिटल्स हलायो, जॾहिं पाणी न हूंदो त इहे सभु शयूं बेकार आहिनि। त हे हिकिड़ो टाइम अहिड़ो अची वियो आहे जो हिन पॉइंट ते सॼी सिंध खे, सॼनि पार्टियुनि खे, हर पंहिंजे पर्सनल उनखे हटाए करे, पार्टियुनि जे झंडनि खे हटाए हिकिड़ी शइ ते मुतहद थियण जी ज़रूरत आहे त इन्हनि कैनालनि ते, सिंधु ते को बि धाड़ो, को बि कैनाल सिंध खे नामंज़ूर आहे। ऐं उहो असां पोयनि 2-3 महीननि जी स्ट्रगल में ॾिठो आहे त पूरी सिंध वेंदे प्राइमरीअ जा ॿार तक हाणे रोडनि ते आहिनि, वकील रोडनि ते आहिनि, शागिर्द रोडनि ते आहिनि, हर क़िस्म, हर सिंधी रोड ते आहे। पर सम्झ में नथो अचे त असांजा जेके इक़्तिदार में वेठल माण्हू आहिनि उन्हनि खे आख़िर छा थो खपे जो इंसान जॾहिं तव्हांजे सिंध जा माण्हू तव्हां मां ख़ुशि कोन्हनि, उन्हनि जा मसइला तव्हांजा मसइला कोन्हनि, त पोइ तव्हांजो इक़्तिदार में वेहण जो छा फ़ाइदो आहे। चयो असांखे इहो थो वञे त तव्हांजी पंहिंजी सिंधियुनि जी गवर्नमेंट आहे, त इहे कहिड़ा सिंधी गवर्नमेंट में वेठा आहिनि जिन खे पंहिंजे सिंधियुनि जे मसइलनि जो तदारक कोन्हे को, उन्हनि जे मसइलनि जो उन्हनि खे को फ़र्क़ु नथो पवे ऐं सिर्फ़ु उहो पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण ख़ातिर हर शइ विकिणण लाइ तयारु आहिनि। असांजो कारूंजर वियो हलियो, असांजो कोयलो वियो हलियो, असांजा पेट्रोल गैसनि ते असांजो को हक़ु कोन्हे। असांजा माण्हू जेके आहिनि 3 वक़्तनि जी मानीअ लाइ परेशान आहिनि, नौजवाननि जो को फ्यूचर कोन्हे को। उहे वीचारा दर बदर पंहिंजे सिरनि ते जीअं उन्हनि खे सम्झ में अचे थो पंहिंजा रस्ता ॻोल्हनि था। हिननि असांजे पोयनि 15-20 सालनि जे इक़्तिदार में आख़िर सिंधी नौजवान लाइ, सिंधी अवाम लाइ, सिंधी ॿारनि जे लाइ
कयो छा आहे, कहिड़ो जेको आहे उन्हनि जे लाइ मुस्तक़बिल आसान कयो आहे। त मां चवंदमि ॿियूं सभु शयूं पंहिंजी जाइ ते इलाही माहिरियूं आहिनि, इलाही मसइला आहिनि, पर हाणे वारो जेको मसइलो आहे पाणी, अगरि पाणी कोन्हे ज़िंदगी कोन्हे, इहो हिननि सिंधी क़ौम खे हिक ई धक में ख़तमु करण जो बंदोबस्तु कयो आहे। सो इन पॉइंट ते सॼी सिंध खे दुनिया में जिते बि सिंधी रहनि था सभिनी खे गॾु थी करे हिकु एजेंडा ते कमु करणु खपंदो। त इहे असांखे पाणीअ ते धाड़ो, पाणीअ ते कोई एक्स्ट्रा केनाल मंज़ूर कोन्हे, बल्कि हिन वक़्त ताईं जेके बि इलीगल लिक छुप में चोरी छुपे जेके हिननि केनाल ठाहिया आहिनि, पाणी चोरी कयो आहे, उन्हनि सभिनी खे बि असांखे जेको आहे विड़ी करे हे ई टाइम आहे वापसि कराइणु घुरिजे। जो पाणी जी शॉर्टेज आहे मतिलबु काफ़ी वक़्त खां हले थी पई ऐं हाणे त सफ़ा माना कहिड़े बंदि करण वारी ॻाल्हि आहे। त मां सलाम कंदमि सिंध जे माण्हुनि खे जेके हिन वक़्तु हिकु पॉइंट ते गॾु थी करे रोडनि रस्तनि ते आहिनि, मायूं हुजनि, ॿार हुजनि, नौजवान हुजनि, वकील हुजनि, शागिर्द हुजनि, सभु हिन वक़्तु एहतिजाज कनि था। ऐं मुंहिंजो सलाम आहे उन्हनि खे जो उन धरतीअ ते रही करे अहिड़नि ॾुखियनि हालातनि में असांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत केतिरी उन्हनि सां प्यारु करे थी। वक़्तनि ब वक़्तनि उन्हनि प्रूफ कयो आहे त ॿियनि सभिनी जे लाइ हुननि जी दिलनि जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि, पर सिंधी अवाम जॾहिं बि पंहिंजे हक़नि जे लाइ पुरअमन एहतिजाज कयो आहे, रोडनि ते आयो आहे, त उन्हनि सां हुननि कहिड़ी कई आहे। तंहिं हूंदे बि उहे सभु गॾु आहिनि ऐं सभई निकिरनि था ऐं सभई हिन शइ ते एहतिजाज कनि था। ऐं हे ई टाइम आहे जो पूरी दुनिया में जिते बि सिंधी रहनि था इन मसइले ते खे सीरियस वठी करे ऐं इन ते सीरियस एक्शन खणण जी ज़रूरत आहे। ऐं कंहिं बि तरीक़े सां सिंध गवर्नमेंट हुजे, फेडरल गवर्नमेंट हुजे, उन्हनि खे झुकणो ई पवंदो इन पॉइंट ते जो असां पोइ हिते हटण वारा न आहियूं। खसी थो असां खां असांजी कहाणी खसी थो, ॿुधो आहे असांजो तूं पाणी खसी थो, नवां बंद के नाल शहरे अॾेंदे सिंधू खां सिंधू जी जवानी खसी थो, करोड़े सिंधियुनि जी तूं मानी खसी थो, असां खां असांजी कहाणी पुछी थो। साथियो जीअं सिंध हाणे आउं गुज़ारिश कंदुसि त अदाब तरफ़ लिगाड़ी खे तूं स्टेज ते अचनि। ही जेको सिलो जिनोसाइड असांजी करे रहिया हुआ, हाणे छो त ही डिॼी विया आहिनि, हिननि खे ख़बर आहे त सिंधी क़ौम जी ताक़त तमामु घणी थी वई आहे ऐं इन खां अॻु में जो पंहिंजो असांखे धिके ॿाहिरि कढनि, ही हाणे असांजी तुर्त जल्दी हिकिड़ी जेको आहे सो जिनोसाइड मारणु चाहिनि था पिया, असांजी ज़िंदगी असांजो पाणी खसणु चाहिनि था पिया। पर हिननि जी जेका इहा बेवकूफ़ी आहे असां सभिनी खे गॾु करे छॾियो आहे। जेके हिन कूड़ी रियासत खे न सम्झी सघिया हुया, अॼु उहे बेनकाब थी विया आहिनि। अॼु बचो अॼु हर कोई सम्झे थो पियो त ही कूड़ी रियासत असांजी जिनोसाइड यको करे पई, पर हाणे जेको आहे सो ही उघाड़ा थी चुका आहिनि, ही असांखे जल्दी मारणु चाहिनि था पिया। ऐं ही रियासत हाणे एतिरो जल्दी करे हाणे तव्हां पाण सम्झो त जेकॾहिं पाणी बंदि थी वियो त सिंधी क़ौम सॼी 6 करोड़ 7 करोड़ सिंधी क़ौम हफ़्तनि में महीननि में मरी वेंदी। पाणी खां सवाइ केरु थो ज़िंदा रही सघे, को बि ज़िंदा नथो रही सघे। सो मां तमामु घणी जेको आहे सो स्पीच कोन कंदुमि, लेकिन असां तव्हांखे ॿुधायूं था असांखे 77 साल जेको तव्हां पंहिंजे बंदूकनि जे ज़रिए त असांखे जेको आहे सो ड्रिॼाइण जी कोशिशि कई, असां तव्हां खां कोन ड्रिगासूं ऐं अॼु बि असां मुतहिद आहियूं। ऐं तव्हांखे ॿुधायूं था पिया त इहे जेके तव्हां जूं बंदूकूं आहिनि इन्हनि खे असां भितरनि ऐं पथरनि सां जेको आहे सो भञी करे तव्हांखे धिका ॾेई ॿाहिरि कढी असां पंहिंजी धरती जो पाण जेको आहे सो हिफ़ाज़त कंदासूं, तव्हांखे वरी न अचणु ॾींदासूं। महिरबानी जी हसन खातिर झेड़ो ओ ज़ालिम तोसां झेड़ो ओ रहसन तोसां झेड़ो ओ कातिल तोसां झेड़ो ओ कातिल तोसां झेड़ो आने के सूरत कबूल ना है। दोस्तों हिन प्रोजेक्ट लाइ असांखे जिते बि ॻाल्हाइणो पवंदो असां ॻाल्हाईंदासीं। ही वोटिंग आहे असेंबली में वेठल हर माण्हू लाइ। तव्हां अचो असां सां बीहो, असेंबली में वेही अनाउंस कयो त तव्हां सिंधी माण्हुनि सां गॾु आहियो। ऐं गुज़ारिश कंदुसि हबीबुल्लाह बलोच साहब के फ्रॉम बलोच नेशनल मूवमेंट की तरफ से कि आप आए और सिंध के इस इशू पे बात करें। इंसान जिंद बिंदा त्रुचा अबाबी ओ सिंधु अच्छे रिवरी के Israeli one of the most earliest human civilization settlement with Tigam. ने
मर्ची कहते हैं इस तरह का माँ बंदे इशमाना ये नहीं कि माँ ये डाउन स्ट्रीम इंसान ज़िंदगी ख़तरा खन गाएँ बल्कि माँ इकोसिस्टम जालेगा वाइल्ड लाइफ के अच्छे यानी वाइल्ड लाइफ या के अच्छे मेरीन लाइफ के सिंधु तो का ज़िंदगी का ना आम ख़तर तो का गुरा इसी मस्तें वजह इस बीत के यानी वादे वाइल्ड लाइफ ख़तर भी अल्टीमेटली सर ह्यूमन लाइफ से हम कहते हैं गुरा मारा यानी अर्च वसो वाक वदिका कोशिश करने के लिए कि इस सिंधु रिवर सरा या इंडस रिवर सरा एच बड़ी नौके बंद या कैनाल बंद का मेले थैंक यू बख्शियो वेंदो रूप रहबर जो न वठी सघंदो रहज़न कोई हाणे बेदार थियो आहे बलारनि जो वतन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन। दोस्तों और साथियों, मेरे बलोच भाइयों, मुंहिंजूं अदियूं मायरियूं भेनरियूं, नौजवानों, सिंधवासियों, यूके में रहंदड़ मुख़्तलिफ़ हंधनि तां आयल अहिड़े सीअ में भी पंहिंजे वतन ते वार पंहिंजे सिंधुअ ते वार खिलाफ़ अॼु सभु गॾु थिया आहियो जंहिं ते अहिड़े सीअ में भी तव्हांखे जस हुजे। दोस्तों, ही कैनाल रुगो दरिया ते कब्ज़े जो न आहे, ही कैनाल असां सिंधियुनि लाइ जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। ही कब्ज़ो, ही पंजाबी रियासत, ही पंजाबी आर्मी, ही ज़रदारी, असां चऊं था त ज़रदारी इन जे पोयां, पर इन जे पोयां असुल जेके मालिक आहिनि इहा पंजाब साम्राज्य आहे। इन जे पोयां पंजाबी आर्मी आहे। असुल जेके असांजा जेके वसीलनि ते असांजे वतन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि इहे पंजाबी साम्राज्य पंजाबी आर्मी आहे। इन समूरनि मसइलनि जो हल असां क़ौमी ग़ुलामी मां आज़ादी खे सम्झूं था। ही कैनाल सिंधियुनि जो जेके जीअण मरण जो मसइलो आहे, अहिड़े ई नमूने इन ते जेकी बि अॼु सिंध समूरी सिंध अॼु रोडनि ते आहे, इन लाइ असां उन्हनि सां यकजहती तौर अॼु हिते सॼी दुनिया में एहतजाज भी करे रहिया आहियूं ऐं समूरी दुनिया खे इहो बि ॿुधाए रहिया आहियूं त हिन ग़ुलामी मां असांखे आज़ादी ॾियाराई वञे ऐं हिन ग़ुलामी खे असां सिंधी कंहिं बि सूरत में क़बूल नथा कयूं। ही क़ौमी ग़ुलामी आहे। क़ौमी ग़ुलामी मां जीअं बलोच विढ़नि पिया, जीअं पश्तून विढ़नि पिया, तीअं सिंधी बि विढ़नि था। असां हिन क़ौमी ग़ुलामी मां आज़ादी चाहियूं था। ही कैनाल सिंध मथां सिंधुअ मथां जेके ठाहिया था वञनि, इहे कैनाल सिंधियुनि जे जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। इन ते सॼी सिंध बीठी भी आहे, अॼु रोडनि ते बि आहे। जेसीं ताईं हिकु बि सिंधी रहंदो त इहे कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न थींदा ऐं कंहिं बि सूरत में ठहण न ॾींदा। ही पंजाबी आर्मी हिकु तरफ़ असांजे वसीलनि ते कब्ज़ो करे थी, ॿिए तरफ़ उन्हनि लाइ जेके बि आवाज़ उथारिनि था उहे क़ौमी कारकुन हुजनि, सिंधवासी हुजनि, उन्हनि खे खंभे गुम कनि था। हिते अॼु जेको कैनालनि सां गॾु ॿियो इशू वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां रखियो वियो हुयो, मिसिंग पर्सन्स जो रखियो वियो हुयो, खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जो रखियो वियो हो, जंहिं ते मां ॻाल्हाईंदुमि त असांजा वतन सां मोहबत कंदड़ उहे क़ौमी कारकुननि सालनि खां गुम आहिनि, जंहिंमें सोहेल रज़ा भट्टी उनखे 10 साल थी विया आहिनि। अल्लाह वधायो महर जेको कॉलेज में स्टूडेंट हुयो 16 सालनि जो, उनखे जेके खंभे गुम कयो वियो आहे, उनखे जेके 12 साल थी विया आहिनि, अञा ताईं ख़बर ई न आहे त हू जीअरो बि आहे, उनखे मारे छॾियो अथऊं। उनजी माउ, उनजा घरवारा, उनजा बच्चा, उन जूं भेनरियूं अॼु बि ओसीअड़े में आहिनि त असांजो नौजवान पुटु, असांजो नौजवान भाउ कॾहिं थो वापसि अचे। ही ज़ुल्म बर्बरियत जेकी सिंध सां गॾु बलोचिस्तान में बि थी रही आहे,
बलोचिस्तान में भी कोस ऐं क़त्लेआम थी रहियो आहे, जंहिंते सॼी बलोचिस्तान जी बि आवाम अॼु रोडनि ते आहे। बलोचिस्तान में भी इज्तिमाही क़ब्रियूं ही पाण खे मुसलमान था सम्झनि। ही मुसलमान उहे पाण खे जेके सम्झनि था ही इज्तिमाही क़ब्रूं था ॾियनि। हिक क़बर में 100 200 लाश था मोकिलनि, हिक क़बर में 100 खां 200 लाश था दफ़नाइनि। अहिड़े ई नमूने सां ही क़ौमी कारकुननि खे, क़ौमी अॻुवाणनि खे गोलियूं हणी उन्हनि जा लाश साड़नि था पिया। ही इन्हनि जी मुसलमानियत आहे। ही जेकी मुसलमानियत ऐं इस्लाम जे नाले ते बिन क़ासिम जे दौर खां वठी करे असां सिंधियुनि ते कब्ज़ो कंदा आया आहिनि। तंहिं वक़्तु बि राजा ॾाहर विड़ियो हुयो। अॼु जेके आहिनि राजा ॾाहर जे रूप में सभु सिंधी पंहिंजे दरिया बचाइण लाइ विढ़ंदा, मरंदा बि, ऐं जेके आहिनि ज़रूरत पई त उहे मारींदा बि। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी हमसैर। जारी आहे, जारी रहंदी, जैसी रात अंधारी रहंदी, जैसी रात अंधारी रहंदी। साथियों, आप सबको बड़ी बड़ी मेहरबानी। तव्हां परे परे खां आयो जेको असांजो के मसइले ते मुतहद मुल्ज़म थी मुज़ाहिरो कयो। लख जी ॻाल्हि आयो, हीअ हिकु ॾींहं जी जंग न आहे, हिकु ॾींहं जो मुज़ाहिरो न आहे। हिन जे लाइ टिकी मुसलसल अर्थक जदोजहद जी जेका असां ज़रूरत आहे। असां जिते बि हुजूं कंदी कुझु में असां जेको असां पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे जियाफ़े लाइ, पंहिंजे दरिया जे लाइ आख़िरी साह जी घड़ी ताईं जंग विंदासीं ऐं जिते हूंदासीं जीअं